बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जेको ताज़ो ई सिंध हुकूमत पारां लॉकडाउन लागू करण जो हुकुम ॾिनो वियो आहे, उन हुकूमत खां पोइ जेको आहे ख़ासि तौर ते फोकस त कराची आहे, पर बाक़ी सिंध में बि जेको आहे लॉकडाउन करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पर जैकबाबाद में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, माण्हू बेरोज़गारी को तंग आहिनि, ट्रांसपोर्टेशन भी हितां बलोचिस्तान तरफ़ अचे भी थी ऐं वञे बि थी। उन ट्रांसपोर्टेशन जे बंदिश वारी भी सूरत हाल कुझु घटि थी नज़र अचे ऐं उन्हनि के बंदिश जेका लॉकडाउन जेके चइजे उहो हिते बिल्कुलु नज़र नथो अचे। शहर जूं बाज़ारूं जीअं त सिंध हुकूमत जो हुकुम हुयो त खाधे पीते ऐं बेकरीज़ वग़ैरह जूं जेके शयूं आहिनि, मेडिकल स्टोर आहिनि ऐं अस्पतालूं आहिनि, उन्हनि खां अलावा जेके रोज़मर्रा जी खाधे पीते जी शयुनि खां अलावा जेके भी उहे शॉप्स आहिनि, दुकान आहिनि, मार्केट आहिनि, उहे बंदि रहंदा। पर अहिड़ी सूरत हाल नज़र नथी अचे ऐं SOPs ते अमल करण जे लाइ जेके हितां जी इंतिज़ामिया आहे उनखे संजीदा थियणो पवंदो ऐं उहा सिंध हुकूमत जे हुकुमनि खे नज़रअंदाज़ छो थो कयो वञे। ऐं छो जो हीअ जेका कोरोना जी लहर आहे उन में यकीनन हाणे जेका वेरिएंट्स डेल्टा वारी सूरत हाल आहे कोरोना जी, उन सां हिकिड़ो तमामु ख़तरनाक सूरत हाल पैदा थींदी पई वञे ऐं सिंध अंदरि उनजो रेशो ॾींहों ॾींहुं वधे पियो। त उनखे कंट्रोल करण जे लाइ यकीनन उन जे कम घटि में घटि उन जी SOP ते त अमल थियणु खपे ऐं उहा SOP ते बि अमल थींदे नज़र कोन थो अचे। माण्हू खे ग़ैर ज़िमेदारी या कतई न करणु घुरिजे, छो जो हीउ मज़ाक़ नाहे, हीउ तमामु हिकिड़ो सीरियस इशू आहे ऐं हीउ इंसान जी ज़िंदगियुनि जो मसइलो आहे। इन जे करे उन ते सीरियस थियणो पवंदो। इन सॼी सूरत हाल जे लाइ मुख़्तलिफ़ धुरियुनि सां सिंध टीवी न्यूज़ जैकबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ज़ैन सरकी जी उहा रिपोर्ट ॾेखारियूं। जी सरकार पारां कोरोना जी चौथी लहर बाद सॼी सिंध में 9 ॾींहंनि लाइ लॉकडाउन जो ऐलान करे छॾियो आहे, जिते सरकार पारां चयो वियो आहे त खाधे पीते मेडिकल जी शयुनि खां सवाइ ॿिए जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि या दुकान आहिनि उहे बंदि रहंदा। उन सिलसिले में जेका शहर में ॾिसंदासीं त उन ते केतिरी तरह अमल थी सघियो आहे। माण्हुनि लॉकडाउन खे वारे ऐलान खे केतिरी मोट ॾिनी आहे ऐं हितां जो माण्हू इन सरकार जे लॉकडाउन वारे ऐलान खे कीअं थो ॾिसे। उन सिलसिले में शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां वञी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनखां पुछा कंदासीं त हू लॉकडाउन खे कीअं था ॾिसनि ऐं सिंध सरकार पारां जेके स्टेप वरिता विया आहिनि कोरोना खां बचाव लाइ उनखे कीअं था ॾिसनि, इहो मर्ज़ केतिरो ख़तरनाक आहे। इहे सभु सुवाल खणी हितां जे माण्हुनि वटि वेंदासीं। अगरि चाहे लॉकडाउन थी त वियो आहे, पर ग़रीब आवाम सां वॾो ज़ुल्म आहे। हिन वक़्त ताईं लॉकडाउन जेको आहे कोरोना वायरस नज़र त किथे बि कोन आयो आहे, न को SOP ते पुलिस अमल कराए थी पई। सिर्फ़ु शहर बंदि कराइण सां अगरि कोरोना वायरस ख़तमु थिए हा त कॾहिं जो ख़तमु थी चुको हुजे हा, पर बार बार शहर बंदि कराइण सां कोरोना वायरस कॾहिं बि ख़तमु न थींदो। हुकूमत खे खपे त जेको आहे SOPs ते अमल कराए त उहो बहितर रहंदो, न त ग़रीब आवाम वीचारे किथां खाईंदी, कीअं हलंदो सिलसिलो। सिर्फ़ु मार्केटूं बंदि थियनि पियूं, 12 सिटीज़ 12 एरिया सॼा खुलियल आहिनि। हुकूमत पारां SOPs ते अमल करण जो हवालो ॾेई करे माना दुकानदारनि खे हिदायतूं जारी कयूं त पंहिंजी दुकान ते मास्क, सैनिटाइज़र, हैंड ग्लोव्स यूज़ कया वञनि। पर हिते जैकबाबाद जे अंदरि, पर सॼी सिंध जे अंदरि असांखे किथे नज़र न आयो को दुकानदार उन शइ ते अमल करे। हुकूमत छा करे? हुकूमत जो कमु आहे उन ते अमल कराए न था। हुकूमत अमल कराए कोन पई, उनखे ओवरऑल छॾी वेठी आहे। सिर्फ़ु लॉकडाउन सां अगरि इहो मसइलो हल थियणो हुजे हा त कॾहिं जो हल थी चुकियो आहे। 15 तिकर त लॉकडाउन लॻी चुको आहे। इन में ग़रीब आवाम वीचारी पिसजे थी पई और इन खां अलावा SOPs ते अमल थींदो त इहो मसइलो हल थी सघे थो। बहरहाल ओवरऑल असांखे कोरोना काथे नज़र त कोन पई अचे। तव्हांजी नज़र में कोरोना कोन्हे, हिकु ड्रामो न सवाल बि सॼो ड्रामो आहे इहो, ऐं ड्रामे जे तहत वीचारी ग़रीब आवाम जेका उहा पिसजे थी पई। कोरोना वायरस पूरी दुनिया जी इकॉनमी तबाह करे छॾी आहे। हिन वक़्त में कोरोना जी डेल्टा वायरस चौथों दफ़ो हे शुरू थियो आहे, जेको इंतहाई ख़तरनाक आहे। हे जेको आहे वधीक अॻियनि कोरोना खां जेके आहिनि वधीक जेको इन्फेक्टेड थिए थो ऐं वधीक फैलिजे थो। तंहिंजे करे अवाम खे एहतियात करणु घुरिजे, जेके हिदायतूं मिलनि थियूं उन्हनि ते इम्प्लीमेंट करणु घुरिजे। जेकॾहिं कोरोना वायरस खां बचाव लाइ माण्हू वैक्सीन इस्तेमालु कनि था त मुंहिंजे ख़्याल में वधि वधि बहितरु आहे, इफेक्टिव आहे। आम माण्हू जो त असरात ते वैक्सीन नुक़सानु ॾिए थी, पर इन वैक्सीन में कोई बि नुक़सानु न आहे। असां पाण 2 डोज़ इन जा हणाया आहिनि, तंहिंजे करे हर माण्हू खे इहा वैक्सीन
हणाइणु घुरिजे, छाकाणि त इन खां सवाइ बचाव जे लाइ ॿियो कोई बि तरीक़ो न आहे। इन खां बाद में ई जेकॾहिं कोरोना थिए थो पियो त पोइ उहो एतिरो नुक़सान ते न थींदो, छाकाणि त एंटीबॉडी ठही चुका हूंदा, उन में एतिरो नुक़सान न थींदो। भले जेकॾहिं ॿिए दफ़े थिए थो त उन जो बचाव वाहिद तरीक़ो इहो ई आहे त इन्हनि जी वैक्सीनेशन हणाइजे, इंजेक्शन हणाइजे। हिन वक़्तु इहा सुठी ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ टीमूं मुख़्तलिफ़ पाड़नि ॾे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾे वञनि थियूं पियूं, तंहिं करे ॻोठाणनि खे शहरनि खे समूरनि खे गुज़ारिश आहे त इहा वैक्सीन हणाइनि जीअं वधि में वधि इन जी प्रिवेंशन थी सघे। असां वटि लॉकडाउन कोन्हे, इहा सूरत हाल केतिरी ख़तरनाक थी सघे थी? हक़ीक़त इहा त हाणे मुख़्तलिफ़ मुल्क जेके आहिनि लॉकडाउन जे तरफ़ न पिया वञनि, हाणे मुख़्तलिफ़ मुल्कनि जेके आहिनि वैक्सीनेशन जे तरफ़ वञनि पिया, छाकाणि मुआशी तबाही थिए थी पई। ताज़ो असां इस्लामाबाद समेत पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान जो टूर हणी आया आहियूं। उन में को बि अहिड़ो भउ न आहे, का अहिड़ी सूरत नथी अचे जेकी सिंध हुकूमत लॉकडाउन कयो आहे, जेको हक़ीक़त इहा आहे त इहो ग़लति अमल आहे। हुजणु ईअं घुरिजे त वैक्सीनेशन खे अञा वधाए वञे, आवाम में अञा वैक्सीनेशन लॻाई वञे, मुआशी तबाही खां जेतिरो माण्हुनि खे बचाए वञे त बहितरु थींदो। अॻे ई महांगाई उरूच ते लॻी पिया, माण्हू रड़ियूं कनि था, कूकू कनि था, बुनियादी शयूं महांगी थी चुकियूं आहिनि, गैस, तेल, बिजली, हर शइ बेसिक नीड्स जेके अवाम जूं आहिनि उहे माण्हुनि खे रड़ियूं करण ते मजबूर कयूं आहिनि। अॻे ई थियनि खे चवां अवाम मुआशी तबाही में आहे, जेकॾहिं अञा बि लॉकडाउन कंदा त वधीक नुक़सानु थींदो। तंहिंजे करे वैक्सीनेशन खे वधि में वधि वधाए वञे ऐं पूरे कंहिं बि एतिरे क़दुरु जॾहिं 70% वैक्सीनेशन थी वेंदी त ऑटोमेटिक बचाव थी वेंदो। आम माण्हू हिते जेको आहे वैक्सीन हणण खां कतराए थो, खोड़नि में माण्हुनि खे तहफ़ुज़ात आहिनि की या अफ़वाहूं आहिनि त वैक्सीन करण खां पोइ माण्हू खे मुख़्तलिफ़ इफेक्ट थियनि था, उनजे करे माण्हू नशे खां लवाए थो। सिंध गवर्नमेंट वटि हिकिड़ो ई ऑप्शन हुयो जेको आहे लॉकडाउन। तव्हां पाण चओ था हीअ ताईं ख़तरनाक आहे, तेज़ सां फैलिजे थो, जेकॾहिं लॉकडाउन न कजे इहे फैलिजण खां कीअं रोके सघिजे? ॿियो कोई तरीक़ो न आहे फैलिजण जे रोकण जो। बहितर ईअं आहे त माण्हू जेकॾहिं को रहनि था त खुलियल फिज़ा में रहनि, घर जूं दरवाज़ा दरियूं खोले छॾनि। जेकॾहिं मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि था त जेकॾहिं खुलियल फिज़ा में थियनि था त उहे एतिरा नुक़सानकार न आहिनि। बाक़ी लॉकडाउन जेको आहे इन जो मसइले जो हल न आहे। अवाम मास्क पाइनि, वधि में वधि सां खे चवां जेके प्रिवेंशन गवर्नमेंट ॿुधाए थी उन ते इम्प्लीमेंट कयो वञे। बाक़ी लॉकडाउन उन जो को बि मसइले जो हल न आहे, मुआशी तबाही थिए थी पई। ॾिसो बिल्कुलु ख़तरनाक पंहिंजी जॻह ते सूरत हाल आहे। लॉकडाउन सां गॾोगॾु हिकिड़े सिहत वारी एमरजेंसी बि क़ाइमु करणु लाज़िम आहे। हिन टाइम सिंध सरकार सिर्फ़ु लॉकडाउन ते ज़ोर ॾिए थी, बाक़ी सिहत मराकज़ खे एक्टिव करणु, सिहत मराकज़ में एमरजेंसी नाफ़िज़ करणु, उन्हनि जो बि हुकुम हिननि खे सादिर करणु घुरिजे आहे। हिन टाइम ताईं को हुकुम सादिर त न आहे थियो। तव्हां जेको आहे जेकबाबाद सिविल अस्पताल वञो, जेकबाबाद जिम्स वञो, इन खां अलावा पूरे सूबे सिंध जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में वञी करे तव्हां उतां जी हॉस्पिटल्स में वञो, कहिड़ी हॉस्पिटल में हिननि एमरजेंसी नाफ़िज़ कई आहे कोरोना जे हवाले सां? का जेको आहे कोरोना जे हवाले सां एमरजेंसी नाफ़िज़ हिननि न आहे कई। इन खां अलावा कोविड-19 जो इंजेक्शन सही तरीक़े सां नथियूं लॻनि, ऐं जेकॾहिं लॻनि थियूं त सूरत हाल इहा आहे। हिन टाइम जेकबाबाद में तक़रीबन 52 सेंटीग्रेड गर्मी आहे। 52 सेंटीग्रेड गर्मी में हिननि खे सही तरीक़े सां कोरोना वैक्सीन खे फ्रीज़ करिणो आहे, ऐं फ्रीज़ सही नथा कनि, इन जे करे तक़रीबन माण्हुनि खे रिएक्शन थिए थो। असां वटि काफ़ी इहे शिकायतूं आहिनि, कंहिंखे एलर्जी थिए थी, कंहिंखे फीवर थिए थो, को बेहोश थी थो वञे। काफ़ी इहे शिकायतूं आयूं आहिनि ऐं माण्हुनि में अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध सरकार खे कोरोना लॉकडाउन यादि आहे। सिर्फ़ु लॉकडाउन सां कुझु न थींदो। माशी लिहाज़ सां तव्हां ॾिसो कहिड़ी सूरत हाल ख़राबु थी चुकी आहे। शहरी परेशान आहिनि एतिरे क़दुरु जो माण्हुनि खे 2 वेला मानी खाइण लाइ न आहे। आख़िर माण्हू काॾे वञे? चलो ठीकु आहे, तव्हां लॉकडाउन कयो था, एमरजेंसी सिहत वारी नाफ़िज़ कयो, उन खां अलावा तव्हां इहो बि ऐलान त कयो कहिड़े तरीक़े सां तव्हां जेके लॉकडाउन में माण्हू मुतासिर थियनि था उनखे रिलीफ कहिड़े तरीक़े सां ॾींदो? इहो बि सरकार जो फ़र्ज़ु आहे न, उहो कहिड़े तरीक़े सां आवाम खे रिलीफ ॾिए थी। लॉकडाउन ते अमल न थियणु माण्हुनि जी पीउ उहा थी सघे, तव्हां सम्झो था त हीअ पंहिंजो वायरस वधीक फैलिजी सघे थो? बिल्कुलु इहा शइ त आहे। जिथे रश आहे या जिथे अवाम जी पीउ आहे उते डिस्टेंस हुजणु घुरिजे। अवाम इन ते सख़्ती करे,
पर इन शइ जी बि मां निशानदेही कयां थो, असां वटि जिथे पीउ आहे उते सख़्ती करण बजाए असां वटि जेके पुलिस अमलदार आहिनि उन्हनि जो मज़ो आहे, उन जी चांदी आहे। जेको माण्हू वठी था वञनि कोरोना SOP तहत 500 रुपयो ॾे, 1000 रुपयो ॾे, 1500 ॾे, 2000 ॾे, रुश्वत ते वधि उनखे छॾनि था। या त बाबा कानून हुजे सभिनि जे बराबरि, एक्शन त एक्शन। बाक़ी 1500 रुपयो 500 ते 5000 ते माण्हू छॾे करे चांदी थी वञे, दुकानदारनि खे ब्लैकमेल कयो थो वञे त उहा शटर मथे कर तूं अंदरि हलाए जेको आहे असांखे ख़र्ची ॾे। इहो त तरीक़ेकार त न आहे। जेकॾहिं सख़्ती आहे त सही तरीक़े सां सख़्ती ॾे। पर मां इहा ॻाल्हि चवंदुमि त बजाए लॉकडाउन जे इंतिज़ामिया ऐं सिंध गवर्नमेंट सख़्ती करे, सोशल डिस्टेंस हुजणु घुरिजे, मास्क ते सख़्ती हुजे, कोरोना जूं सुयूं लॻणु घुरिजनि कोविड-19 जूं, ऐं उन्हनि जे बचाव जे लाइ एहतियाती तदाबीर अपनाया वञनि। शहर में सैनिटाइज़र गेट लॻाया वञनि। शहर त छॾियो, सिविल अस्पताल में बि सैनिटाइज़र गेट न लॻल आहे। DHO ऑफिस में सैनिटाइज़र गेट न लॻल आहे। DC ऑफिस में सैनिटाइज़र गेट न लॻल आहे। SP ऑफिस में सैनिटाइज़र गेट न लॻल आहे। जेके इंतिज़ामी महकमनि जूं जेके वॾियूं वॾियूं ऑफिस आहिनि उते ई जॾहिं SOPs ते अमल दरामद नथो थिए, बाक़ी वीचारनि दुकानदारनि ते, कारोबारी हज़रात ते, जेके डेली वेजिस ते कमाए खाइण वारा आहिनि, सिर्फ़ु लठ उन्हनि ते आहे। हर माण्हू खे एहतियात करणु खपे। उन खां अलावा गवर्नमेंट वज़ीर आला सिंध खे असां हिकिड़ी रिक्वेस्ट इहो कयूं था त जिथे जंहिं इलाइक़े में एॾो कोरोना वायरस आहे उते लॉकडाउन कयो वञे। ऐं आहे घणो कराची में, ॿियनि शहरनि में घटि आहे। ऐं जंहिं बि इलाइक़े में उन में एॾो लॉकडाउन संभाल आउट करे लॉकडाउन कयो वञे, ताकी जीअं ग़रीब माण्हू जो, जीअं असां ॾियारी कमाइण वारा आहियूं, जा ॿिया शहरी आहिनि असांजा, गॾा गॾे वारो आहे, रड़ी वारा आहिनि, या ॿिया कंहिं शहरी, उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थींदी। छाजे करे त हिकु बेरोज़गारी, ॿी महांगाई एॾी उरूज ते थी वई आहे त असां हिकु वेले जो जेको आहे गिराह मानी जो बि खाइण में ॾाढी तकलीफ़ थिए थी। असां त चऊं था त अहिड़ी जाइ ते लॉकडाउन कयो वञे जिथे केस वधीक हुजनि, ऐं अवाम खे बि इहो खपे इन जे लाइ एहतियात करनि ऐं पाण वञी करे इंजेक्शन हणाइनि। छाकाणि त हीअ एॾी ख़तरनाक बीमारी आहे, काफ़ी माण्हू जूं जाना ज़ाया थी वियूं आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे वज़ीर आला खां त जेको आहे अहिड़े जाइ ते लॉकडाउन कयो वञे जिथे थियणु खपे। साईं, शहर जे अंदरि माण्हुनि जी पी आहे, रश आहे, दुकाननि ते SOPs ते अमल न आहे, माण्हू मास्क यूज़ नथा करनि, SOPs ते अमल नथा करनि, हैंड वॉश सैनिटाइज़र नथा आणनि, उन खां अलावा जेको हैंड ग्लोव नथा पाइनि। हीअ रश पी इहा केतिरी ख़तरनाक थी सघे थी सूरत हाल? इहो माण्हू टच थियनि था त तमामु बीमारी वधी सघे थी। उन खां अलावा जेको मास्क पाइणु ज़रूरी आहे, लाज़मी आहे। शहर को अगरि ॿाहिरि माण्हू अचे थो या घर में आहे, उते बि साफ़ु सुथरा हथ धोइणु खपनि। हीअ न आहे जो ज़रूरी न आहे जो माण्हू ईअं खुलेआम घुमंदो रहे, ऐं गवर्नमेंट खे खपे इन ते अमल करणु खपे। हीअ जेके पी आहे, रश आहिनि साईं, इहा बीमारी वधी सघे थी? ख़तरनाक वधी सघे थी, ईअं न वधी न बाक़ाइदे सां वधी सघे थी। गाॾी में माण्हू सफ़र करे थो बि मास्क पाइणु खपे ऐं फ़ासिलो रखणु खपे, एॾो फ़ासिलो रखणु खपे जीअं माण्हू बीमार न थियनि। जहाँ तक लॉकडाउन जो आहे, हिते बि लॉकडाउन ठाहे, लॉकडाउन से तमामु मार्केट या ॾिसो बंदि आहिनि, सम्झे न दुकान ॿार वेठा आहिनि, दुकान जा जेके मालिक आहिनि। एक्चुअल मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, हिते बेरोज़गारी एतिरो वधी वियो आहे जो माण्हू पंहिंजो सुबुह जो कमाइनि त राति जो वञी बचनि सां गॾु खाइनि था। अहिड़ो हिते असां वटि आमदनी कोन्हे। हिते आहे डेली वेजिस ते मज़दूर तबिको आहे, ज़्यादातर उहो इन में कमकार में दुकान ते उहो वीचारा बीठा आहिनि ऐं रोज़गार आहे ई कोन। मां गवर्नमेंट खे इहो मुतालबो कयां त असां वटि केसिस जो शराब तमामु कम आहे ॿियनि ज़िलनि खां, ऐं मां गुज़ारिश कंदुसि चीफ मिनिस्टर सिंध खे या आला अमलदारनि खे, DC साहब खे, त महिरबानी करे असां वटि जैकाबाद में सुमाल लॉकडाउन करणु बहितर थींदो, जीअं माण्हुनि जो गुज़ारो बि थिए ऐं सुमाल लॉकडाउन बि थिए। उन में कुझु फ़र्क़ु ज़रूरु पवंदो, बाक़ी असां वटि केस वग़ैरह कोन्हनि। बेरोज़गारी वधंदो थो की पाण ख़बर आहे की महांगाई उरूज थी आहे, माण्हू ग़रीब माण्हू चेल चिबियो थियो आहे, माण्हू चेल चिबी थी आहे महांगाई जे करे। घी रोज़ बरोज़ 100 रुपया किलो ते वधे थो, खंड जुदा किरास कयो 100 खां मथे। कहिड़ा शयूं आहिनि जेको असां वटि सस्ती हुअनि, ग़रीब माण्हू काॾे वञनि। मां त गुज़ारिश कंदुसि त लॉकडाउन सां वॾो नुक़सानु थींदो कारोबारी माण्हुनि खे ऐं जेके रोज़मर्रा जो मज़दूर तबिके खे,
उन लाइ त एडवाइस कंदुसि मां गवर्नमेंट सिंधा गवर्नमेंट जंहिं ज़िलनि में केसिस तमामु कम आहिनि उते सुमार लॉकडाउन करनि त बहितर थींदो। साईं जेके माण्हुनि जी शहर में माण्हुनि जी पीउ आहे इन सां ही पंहिंजो मर्ज़ वधी सघे थो। हितां जो जेको दुकानदार आहे या आम शहरी आहे उनखे कहिड़ो एहतियात करणु खपे? साईं वैक्सीनेशन जेको वैक्सीन जेको आहे माण्हू कराए असांजा दुकानदार 75% 80% वैक्सीन कराए चुका आहिनि। के 1 डोज़ कया आहिनि के डबल डोज़ कया आहिनि। जी मां पाण बि पंहिंजो उहो डबल डोज़ करायो आहे जंहिंखे 2 महीना थियनि था। ॿिया दुकाननि जो बि 3-4 ॾींहं में मां टीम घुरायो हुउसि पंहिंजे कपिड़े मार्केट में ॿियनि मार्केटनि मां माण्हू पंहिंजो वैक्सीन कराया आहिनि। घणो करे जैकाबाद सिटी में जेके कारोबारी माण्हू आहिनि उन्हनि जो 75% वैक्सीन थियल आहे। इहे जेकी शहर में रश आहे इन सां इहो वधी सघे थी ख़तरनाक सूरत अख़्तियार थी सघे थी। ॾिस न जहाँ त मर्ज़ त फैलियल त आहे न पंहिंजी जाइ ते इनमें थी बि सघे थो न बि थी सघे थो। छो माण्हू जेको आहे असां वटि जेके आहिनि रश आहे हाणे वैक्सीन जॾहिं गवर्नमेंट ऐलान कयो आहे सख़्ती कयो आहे उनमें हर मुलाज़िम हर त फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ माण्हू सभु वैक्सीन पंहिंजो कराइनि था। उनमें कमी ज़रूरु अची वेंदो। हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे पाण खे त हिन वक़्तु तमामु घणियूं कैजुअलिटीज़ घणियूं थियूं आहिनि। कराची ऐं हैदराबाद में इन्हनि वॾे वॾे शहरनि में तमामु घणियूं कैजुअलिटीज़ बिस्तर न आहिनि ICU में। हिते इंडस अस्पताल वारनि चयो आहे सिविल अस्पताल में तक़रीबन माना बेड ई भरिजी विया आहिनि। सो मां इहो चवंदुमि त बाबा हिन वक़्तु तमामु घणो केयर कयो पंहिंजो SOPs खे फॉलो कयो। ऐं तव्हांखे ख़बर आहे कराची में CM साहिबु लॉकडाउन जो ऐलान करे छॾियो आहे। लॉकडाउन जो ऐलान करण जो मक़सदु इहो आहे त बाबा हीअ बीमारी जेका आहे तमामु घणी वधी वई आहे इनखे कंट्रोल करिणो आहे। इनखे असांजो मक़सदु आहे इनखे कंट्रोल कयूं SOPs खे फॉलो करायूं लिमिटेड रहूं सोशल डिस्टेंसिस रहे। इहे शयूं असांजूं माना फोकस आहिनि हिन वक़्तु। ऐं ॿियो इहो त माना हर माण्हू खे वैक्सीनेशन कराइणु खपे पाण खे। असां हिन वक़्तु इन ते अमल वेठा आहियूं था त सभु तक़रीबन को माण्हू अहिड़ो न रहे जंहिंखे वैक्सीन न थिए। जी जेका बाद CM पारां ऐलान कयो त सॼे सिंध सूबे अंदरि जेको आहे लॉकडाउन कई वञे एहतियात कयो। जेकाबाद जे अंदरि लॉकडाउन नज़र नथो अचे न ई जेको आहे हिते आवाम एहतियात करे थी न दुकानदार एहतियात करे थो। इहा सूरत हाल केतिरी ख़तरनाक थी सघे थी छो त माण्हुनि जी पीउ आहे इहो मर्ज़ बि पकड़िजे थो जेको आहे पीउ सां। इहा सूरत हाल केतिरी ख़तरनाक थी सघे थी? साईं जेसि ताईं पंहिंजो SOP खे फॉलो न कंदा हे बीमारी ॻिची पवंदी वेंदी। तमामु वधी वई आहे बीमारी। ऐं हिकिड़ो त इंतिज़ामिया सुठो कमु इहो कयो आहे त बाबा जेके बि दुकानदार आहिनि जेके दुकान ते वेठा आहिनि DC साहिब जो हुयो त बाबा उहे पाण खे वैक्सीन कराइनि। जेको वैक्सीन न कराईंदो या दुकान ते जेको आहे बग़ैर वैक्सीन जे हूंदो या SOPs खे फॉलो न कंदो उहो जेको आहे सो पोइ माना कानून जी हक़त में अची वेंदो उनजे लाइ। सो इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी जेके इंस्ट्रक्शन जेकॾहिं ईंदियूं ऐं जेका जे लाइ बि लॉकडाउन जूं ज़रा फॉलो करिणो आहे इंतिज़ामिया फॉलो कंदी उनखे सभु फॉलो कंदा उनखे असां बि कंदासीं। हाणे जेकी सूरत हाल नज़र अचे थी शहर जे अंदरि माण्हुनि जी पीउ आहे इहा केतिरी हद ताईं ख़तरनाक जेकॾहिं ईअं रहियो त हीउ मर्ज़ फैलिजी पियो त केतिरो ख़तरनाक थींदो? साईं बिल्कुलु असांजी कोशिशि बि आई आहे त माण्हू अवेयर थियनि इन बारे में न। अञा ताईं असां वटि छा आहे तव्हां ख़बर आहे पाण खे जेकाबाद जेको आहे न बैकवर्ड इलाइक़ो आहे माण्हुनि खे जेको आहे सो सम्झाइण में टाइम लॻे थो पियो। पर तंहिं हूंदे बि असांजी हाणे जेको आहे सो हेल्थ डिपार्टमेंट हर जेको आहे न ॻोठनि में वञी पुॻी आहे वञी करे जीअं पोलियो प्रोग्राम हुयो जीअं माण्हू पोलियो में वञी करे ॻोठनि में वञी करे ड्रॉप्स पियाईंदा हुआ ईअं हाणे जेके टीमां ॻोठनि में वञी करे माण्हुनि खे उते अवेयरनेस बि ॾियनि था पिया उते पंहिंजो इहे सेशन्स बि थियनि था पिया ऐं उते वैक्सीन बि थिए थी पई। इहा सुठी ॻाल्हि आहे इहा हिकिड़ी। बाक़ी हाणे जेको आहे सो माण्हुनि खे अवेयरनेस ज़रा आहिस्ता आहिस्ता ईंदी कोशिशि आहे माण्हुनि जी त बाबा जेको आहे माना इहे माण्हू सुजाग थियनि ऐं पंहिंजे SOPs खे फॉलो कनि मास्क पाइनि सोशल डिस्टेंस तमामु ज़रूरी आहे हिन वक़्तु। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि वैक्सीन बि कोन था हणाइनि न मास्क पहिरनि था न समाजी विधी रखनि था सोशल डिस्टेंस रखनि था न ई जेको आहे सैनिटाइज़र इस्तेमालु कनि था हैंड ग्लोव इस्तेमालु कनि था। जेकॾहिं ईअं रहियो त तव्हां सम्झो था त सूरत हाल ख़तरनाक थी सघे? बिल्कुलु अदा जेकॾहिं SOPs खे फॉलो न कंदा सूरत हाल गंभीर थींदी वेंदी। असां जेका नंढो शहर आहे असां वटि त जेको आहे तव्हां ख़बर आहे हिते ICU बि न आहिनि। बाक़ी हिकिड़ो आहे कोविड जा असां जेके सिविल हॉस्पिटल में जिम्स में ऐं पंहिंजो जेका बेस अस्पताल उते 20 बेडेड 40 बेड जा बंदोबस्तु कयल आहे पर उहा तमामु घटि आहे। पोइ असां लाइ तमामु कंट्रोल करणु तमामु ॾुखियो थी वेंदो असां जेकाबाद में। माण्हुनि जी ॿी राय बि आहे त हिते सिहत खाते पर अहिड़ा उपा न वरिता विया आहिनि। सिहत खाते पाण अञा ताईं जेको आहे इन मर्ज़ खे सम्झो ई कोन्हे। जेके हिते वैक्सीनेशन सेंटर आहिनि उते SOPs ते अमल नथो करायो वञे। सिविल अस्पताल जे अंदरि बि जेको आहे SOPs ते अमल नथो करायो वञे। DHO ऑफिस हुजे या जिम्स अस्पताल हुजे उते बि SOPs ते अमल न आहे। हितां जो सिहत खातो पाण ई उनखे लाइटली वठी वेठो आहे उनजे करे माण्हू चवण आहे त इहो मर्ज़ न आहे। बाक़ी ईअं जेकॾहिं आहे त पोइ माण्हू हितां जो माण्हू कीअं शयुनि ते यकीन कंदो?
साईं हाणे एक्चुअली छा आहे, हाणे सेक्रेटरी साहब जो लेटर बि अची वियो आहे त जेके बि OPDs आहिनि, जेको मरीज़ OPD में अचे थो पियो उहो वैक्सीनेटेड हूंदो त जेको आहे सो OPD में ॾेखारींदो, जेकॾहिं वैक्सीनेट न हूंदो उनखे OPD में डॉक्टर ॾिसंदो बि कोन। ॿी ॻाल्हि आहे मास्क लाज़मी करार ॾिनो वियो आहे। ॾिसो सिहत खातो पंहिंजी तरफ़ां जेका बि आहिनि हिते जेका पंहिंजी फैसिलिटीज़ आहिनि उहे पंहिंजी जेतिरी लिमिटेड माना वसायल आहिनि उन वसायल सां पंहिंजो कमु करे थो पियो। सभ खां पहिरियां त आउं साईं मुराद अली शाह खे ख़िराज तहसीन पेश कयां थो, जंहिं डेल्टा जे अगेंस्ट 8 ॾींहंनि लाइ लॉकडाउन जो ऐलान कयो आहे। छा त सभ खां वधीक अहमियत जी हामिल ज़िंदगी आहे, लाइफ इज़ अ मैटर जेका अहमियत जी हामिल आहे। तमामु बहितरीन स्टेप आहिनि। सुबुह त लॉकडाउन बहितर हुयो, त जॾहिं आउं आयो शहर में विज़िट लाइ त तक़रीबन आई थिंक त 70% शहर बंदि हुयो। हींअर कुझु न कुझु शॉप्स खुलिया आहिनि, टेक अवे वारा या कुझु रेडी वारा। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे माण्हुनि जी मईशत जो बि ख़्यालु रखिणो पए थो। उन हवाले सां त ख़ासि तौर ते मां हितों जी आवाम खे रिक्वेस्ट कंदुसि, ख़ासि तौर ते पंहिंजे शहर जैकाबाद वासियुनि खे, त काइंडली जॾहिं गवर्नमेंट एॾा स्टेप खणी थी, काइंडली तव्हां ताउन कयो, फ्री ऑफ कास्ट आहे, डोर स्टेप ते वैक्सीन आहे। ख़ुदा रा पंहिंजे बचनि ते तरस कयो, पंहिंजे मथां तरस खायो, वैक्सीन करायो ऐं डेल्टा खां बचो। तव्हां बिलीव कयो त मुंहिंजी फैमिली मेंबर जस्ट लाइक माई कज़न हाणे उहो एडमिट आहे साउथ सिटी हॉस्पिटल में। हुन जो ख़र्चो मोर देन 2 मिलियन क्रॉस करे चुको आहे। सो अफोर्डेबल बि कान्हे कि आम माण्हू जे लाइ। अल्लाह पाक सभु लाइ आसानियूं पैदा करे। मां तव्हांजे चैनल जे तसलसल सां तवाज़ुन सां मां शहर वासियुनि खे स्पेशल हथ ॿधी रिक्वेस्ट कंदुसि त काइंडली त तव्हां वैक्सीन तरफ़ वञो, वैक्सीन करायो। वैक्सीन आबे हयात आहे ऐं पंहिंजूं हयातूं बचायो। 8 ॾींहं अल्लाह पाक कंदो, ख़ैर सां गुज़ारे वेंदासीं। 8 ॾींहं जेकॾहिं बेरोज़गार रहियासीं, अल्लाह पाक आसानियूं कंदो। मां सम्झां थो ॾियाड़ीदारनि लाइ इशू ज़रूरु आहे, जेके रोज़ कमाए रोज़ खाइनि था। गवर्नमेंट खे बि रिक्वेस्ट कंदुसि, सिंध गवर्नमेंट खे ख़ासि तौर ते साईं मुराद अली शाह खे, त 8 ॾींहं जेकॾहिं लॉकडाउन खे 8 ॾींहं खां वधायो वञे, जेकॾहिं अलाह कंदो त बहितरीन थी, जेकॾहिं बहितरीन नथी अचे वधायो वञे त ॾियाड़ीदारनि लाइ बि को न को बहितर इक़दाम कयो वञे सिंध गवर्नमेंट तरफ़ां। साईं ॾिसो था शहर जे अंदरि पी आहे, रश आहे। हितां जे माण्हू समाजी विथी त पंहिंजा हिते मास्क बि कोन था इस्तेमालु करनि, सैनिटाइज़र त पंहिंजा हैंड ग्लोव्स पंहिंजा हिते सैनिटाइज़र बि नथो पंहिंजो रखियो वञे जेब में। इन सूरत हाल में ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हीअ वबा वधिजे फैलिजे थी, कराची, हैदराबाद या मुल्क जा ॿिया जेके वॾा शहर आहिनि उते सहूलियतूं, सिहत जूं सहूलियतूं तमामु बहितर आहिनि। जैकाबाद हिकिड़ो नंढड़ो शहर आहे, उन में अस्पताल जी तव्हां हालत तव्हांजे साम्हूं आहे, जिम्स अस्पताल तव्हांजे हालत साम्हूं आहे। हिते न त को माना वेंटिलेटर आहे, सिर्फ़ु 2 वेंटिलेटर आहिनि। 10 लख खां मथे जी आबादी आहे, 3 लख खां मथे शहर जी आबादी। इहे 2 ख़ुदा न ख़ास्ता वेंटिलेटर 2 आहिनि। जेकॾहिं एॾी सूरत हाल थी सघे थी त 2 वेंटिलेटर ते माण्हू छा कंदा। ही चौथी लहर आहे, माण्हू अवेयरफुल आहिनि, माण्हू खे नॉलेज आहे। माण्हू या त जानी बुझी नथा कनि, छा त ओनली 10 रुपीज़ जो आहे मास्क। माण्हुनि खे घुरिजे त पाण मुराद माण्हुनि जी लाइफ जो सुवालु आहे त गवर्नमेंट हमेशह जेको आहे मैनिफेस्टो ॾींदी आहे, हिकिड़ो प्रोग्राम ॾींदी आहे। जीअं हाणे गवर्नमेंट अनाउंस कयो आहे त बाबा तव्हां लॉकडाउन तरफ़ वञो, केतिरी ज़बरदस्ती कंदी गवर्नमेंट। असांजे साह जो मसइलो आहे, असांजा बचड़ा यतीम था, जेकॾहिं असां केयर न कंदासीं असांजो लॉस आहे। जेकी 2 लहरूं आयूं हुयूं उनखां असांजा आम माण्हू बि जेको आहे इन शइ जा अवेयर आहिनि त अल्फा ऐं बीटा ऐं हाणे जेका लहर आई आहे डेल्टा जे नाले सां, इहे छा हूंदो आहे, मुख़्तलिफ़ जरासीमनि जा हिकिड़ा सम्झो क़िस्म खणी चइजे या स्पेशीस चइजे या वेरिएंट चइबो आहे अंग्रेज़ी में, इहा आहे। अॻी जेके कोरोना जा जेके वेरिएंट हुया ऐं जेको हाणे डेल्टा जो वेरिएंट आहे, इहो उन्हनि 2-3 वेरिएंट्स खां वधीक ख़तरनाक आहे। हिकु त इहो जॾहिं जिस्म में दाख़िल थींदो आहे त तमामु ख़तरनाक अलामात ज़ाहिर थींदियूं आहिनि, ऐं ॿियो प्लस जेको आहे यकदमि जेको आहे माण्हू मर्ज़ में ऐं तकलीफ़ुनि में मुब्तला थी वेंदो आहे। उन में डेथ जा बि थियण जा चांसिस जेको आहिनि बनिस्बत 2 वेरिएंट्स जे हिन में वधीक हूंदा आहिनि। हिते जैकाबाद जे अंदरि छो त सिंध सरकार पारां 9 ॾींहं लॉकडाउन जो ऐलान कयो वियो त बाबा लॉकडाउन कई वेंदी। जैकाबाद जे अंदरि शहर में हिन में पी आहे, रश आहे, SOPs ते अमल कोन्हे, समाजी विथी कोन्हे, सैनिटाइज़र न आहे, हैंड ग्लोव्स न आहे, मास्क माण्हू घटि पाइनि था। इहा सूरत हाल केतिरी ख़तरनाक थी सघे थी माण्हुनि जी जेकी आहे बेध्यानी। हिन महिल ताईं असांजा जेके कंजेस्टेड शहर आहिनि या जेके वॾा शहर आहिनि जीअं कराची आहे, हैदराबाद आहे, उन्हनि में रेशो बनिस्बत जैकाबाद जे तमामु घणो आहे। पर इन खे हल्को न वठणु घुरिजे।
मां पंहिंजी आवाम खे ऐं इंतिज़ामिया खे बि चवंदुसि त थोरो SOPs ते ज़रूरु अमल करायो, जंहिंमें हर माण्हू खे पंहिंजो मास्क हुजे, थोरो समाजी विथी हुजे ऐं प्लस जेको आहे एहतियात कजे, किथे बि माण्हू गॾु घणा माण्हू गॾु न थियनि। ऐं इंतिज़ामिया जेकॾहिं इन टाइप जो अमल कराइण जी कोशिशि करे थी त मुंहिंजे हिन चैनल जे ज़रिए, सिंध चैनल जे ज़रिए अवाम खे बि अपील आहे त उन्हनि ते अमल कनि ऐं इंतिज़ामिया सां ताउन कनि त जीअं इन्हनि मौतमार बीमारियुनि खां पाण खे बचाए सघूं। साईं, हुकूमत पारां ऐलान कयो वियो त लॉकडाउन कई वेंदी, हिते लॉकडाउन न थी सघियो, इंतिज़ामिया जी बेध्यानी हुई या जेको आहे ॿिए के सबबु? बिल्कुलु इहा लापरवाही आहे असांजी, जंहिंजा नतीजा तमामु ख़राब बि निकिरी सघनि था। मां हिकु दफ़ो वरी इंतिज़ामिया खे अपील कंदुसि त अवाम जे ताउन सां इन मामले खे अमल कराइनि। जेके असांजा शहर जा स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सां मीटिंग कनि, उन्हनि सां वेहनि ऐं अवाम खे बि गुज़ारिश आहे त इहो को इंतिज़ामी या को हुकूमती मसइलो नाहे, इहो असां तव्हां सभिनी जो मसइलो आहे। सो इन खे जेतिरो थी सघे इज्तिहाद सां गॾिजी इन मौतमार बीमारी जी जेका असां वटि वबा अची वई आहे, इन सां जेकॾहिं विढ़जे ऐं इन खां जान छॾाइजे त इहो वधीक काराइतो ऐं सुठो अमल आहे। 30 जुलाई को सिंध हुकूमत ने दोबारा लॉकडाउन लगाने का आगाज़ किया। इस पे फिर एक कन्फ्यूजन ये पैदा हुई कि वफाक की तरफ से इसकी मुखालफत की गई, NCOC की तरफ से असद उमर साहब ने। तो उसके बाद फिर एक पार्शल मॉडिफिकेशन भी की गई। आज 31 तारीख को एक दूसरा ऑर्डर निकाला गया जिसके अंदर कुछ तब्दीलियाँ की गई। तो इस कन्फ्यूजन में लेकिन पुलिस ने अपना काम करना शुरू किया, लेकिन मुकम्मल तौर पे लॉकडाउन नहीं करवा सका क्योंकि वो भी कन्फ्यूजन का शिकार थे कि कौन सी चीज़ों को बंद करवाना है, नहीं करवाना। ट्रांसपोर्ट के हवाले से भी कुछ तब्दीलियाँ की गई। तो इस पे दोबारा क्लियर कट इंस्ट्रक्शंस आ चुकी हुई हैं DC साहब की तरफ से, पुलिस को भी आ चुकी हुई हैं कि इस पर मुकम्मल अमल दरामद करवाया जाएगा। तो होपफुली कल से दोबारा पूरी तैयारी के साथ लॉकडाउन इन्फोर्स करवाया जाएगा। और अगर आज उसमें कोई कमी बेशी रही है तो इंशाल्लाह कल वो बर्दाश्त नहीं की जाएगी। तो आपके तवस्सुत से बताना चाहूँगा सब दुकानदारों, कारोबारी मराकज़ को कि हुकूमत ने सोच समझ कर फ़ैसला किया है। डेल्टा वेरिएंट आ चुका है तो कहते हैं कि एहतियात इलाज से बेहतर है। तो इससे पहले कि सूरत हाल ज़्यादा गंभीर हो तो इसके लिए ज़रूरी है कि चंद दिन और लॉकडाउन बर्दाश्त कर लिया जाए। नहीं, रेवेन्यू की तरफ से तो मैं मुकम्मल डिनाई करता हूँ बिल्कुल। इसमें अगर कोई एक भी दुकानदार आके मेरे सामने या हमारे किसी भी रेवेन्यू ऑफिशियल को प्रूव कर दे, साबित कर दे, तो किसी भी कटहरे में हमें खड़ा कर दें, बिल्कुल झूठ बात है। अच्छा, मुकम्मल लॉकडाउन का होना ना होना, इसमें अब आवाम की अपने शऊर, अपनी ज़िम्मेदारी की भी बात आती है। अब देखें, शहर भर में हज़ारों दुकानें हैं, बहुत दर्जनों की तादाद में बाज़ार हैं, मार्केट्स हैं। तो हर जगह पे हर वक्त पहुंचना ना पुलिस के बस की बात है, ना रेवेन्यू के बस की बात है। इसमें थोड़ी अपनी ज़िम्मेदारी भी दिखानी पड़ती है। तो सिर्फ जैकबाबाद में नहीं, सिंध में, पाकिस्तान में कहीं कहीं आपको 100% लॉकडाउन हर जगह इंश्योर करवाना नामुमकिन नज़र आता है, ह्यूमनली पॉसिबल नहीं है। लेकिन ये है कि जहाँ तक ज़्यादा हो सके कोशिश की जा सकती है कि मुकम्मल लॉकडाउन हो। दूसरा फैक्टर ये है इसमें कि ऑर्डर्स जब मिलते हैं तो बताया जाता है कि जी जहाँ पॉजिटिविटी रेशो ज़्यादा है वहाँ आप ज़्यादा सख्ती करें, जहाँ कोरोना के केसेस की पॉजिटिविटी रेशो ज़रा कम है तो वहाँ उस हिसाब से इक़दाम उठाए जाएँ। तो जैकबाबाद में पॉजिटिविटी रेशो अभी 2% से भी कम है, 1.8 है। तो अल्हम्दुलिल्लाह इस हवाले से खुशाइंद बात है। तो लेकिन साथ साथ हम देखें तो हमें वैक्सीनेशन के प्रोसेस को अब तेज़ करना होगा। सब लोग वैक्सीन लगवा लेंगे तो फिर ये लॉकडाउन्स हमें नहीं लगाने पड़ेंगे, इसीलिए हम ज़ोर दे रहे हैं। तो अभी कल से ही इस बात पे पहले ही हमने ये मैसेज दे दिया ज़िला इंतज़ामिया की तरफ से कि तमाम कारोबारी मराकज़, वहाँ के मालिक दुकानदार, वहाँ पे काम करने वाला स्टाफ, तमाम लोग जो बाहर घूमेंगे तो उनके लिए वैक्सीनेशन ज़रूरी होगी। तो ये है इस पर मौक़िफ़। अच्छा, सिंध भर में, पाकिस्तान भर में हेल्थ वर्कर्स को सबसे पहले वैक्सीनेट किया जा चुका है। वो दोनों अपने 2 डोजेज़ लगवा चुके हैं। जब आप वैक्सीनेशन करवा लेते हैं तो फिर आपको कोरोना होने का चांस नहीं होता, बहुत कम होता है। तो उस सूरत में इवन के इन फ्यूचर मुस्तकबिल में फिर शायद मास्क की पाबंदी भी हटा दी जाएगी। आवाम को हिदायत कितनी दफ़ा की जाए, टीवी पर NCOC हिदायत, डॉक्टर्स बता के थक चुके हैं। अगर अभी भी जाने वाला मास्क नहीं पहन रहा तो ये उसकी अपनी कोताही। हाँ, लेकिन फिर भी आपकी बात दुरुस्त है,
अगर कहीं ऐसी कोताही नज़र आती है तो फ़ौरन शिकायत की जानी चाहिए। आप हमें बता सकते हैं, आप DHO साहब को रिपोर्ट करें, आप वहाँ के अदारे के हेड को रिपोर्ट करें कि जी आपका ये फ़लाँ स्टाफ बैठा है, इसने इस पर अमल दरामद नहीं करवाया। तो ये चीज़ है इस पर। नाज़रीन, तव्हां ज़ैन सरकी जी माण्हुनि सां कयल ॻाल्हि ॿोल, माण्हुनि जी राय तव्हां ॿुधी। हाणे इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त यकीनन माण्हुनि खे रोज़गार जा मसइला बि आहिनि ऐं माण्हू माली बदहाली जो शिकार भी इन लॉकडाउन की सूरत हाल में थियन था ऐं उहा परेशानी थिए थी। पर इंसानी ज़िंदगी जी भी तमामु घणी अहमियत है न, उन अहमियत के जेकॾहिं नज़रअंदाज़ कतई नथो करे सघिजे ऐं उहा SOP ते अमल थियणु घुरिजे ऐं जेको उन SOP ते अमल करण जे लाइ जेका हितां जी लोकल इंतिज़ामिया आहे उनखे संजीदा थियणो पवंदो। माण्हुनि खे हिकिड़ो ज़िमेदारी वारो अहसासु करणु घुरिजे त ही संदनी ज़िंदगियुनि जी तहफ़ुज़ जे लाइ ही सरकार पारां जेको आहे अहकामात जारी कया पिया वञनि, हुकुम ॾिना पिया वञनि, त उन्हनि खे इहो हिकिड़ो ज़िमेदाराणो किरदारु अदा करिणो पवंदो। माण्हुनि खे इन ॻाल्हि खे महसूसु करिणो पवंदो त ही जेका कोरोना वारी वबा आहे इहा का मज़ाक़ कोन्हे। इन जे लाइ उन जे महफ़ूज़ रहण जे लाइ उन SOPs ते अमल करणु घुरिजे, मास्क ज़रूरु लॻाइणु घुरिजे ऐं जेके हैंड सैनिटाइज़र्स आहिनि उहे इस्तेमालु करणु घुरिजनि ऐं विथीअ सां जेको सोशल डिस्टेंस जी ॻाल्हि कई वई आहे ऐं ग़ैर ज़रूरी घरनि खां न निकिरण जी ॻाल्हि कई वई आहे, उहा खामखा इहा ॻाल्हि नाहे। उहा उन्हनि जी हयातुनि खे महफ़ूज़ करण जे लाइ सरकार पारां हुकुम ॾिना विया आहिनि। उन जे लाइ इहो अहसासु तमामु ज़रूरी आहे। प्रोग्राम में पंहिंजो वक़्तु पुॼाणी खे पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।